والصلاة والسلام على من لا نبي بعد. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. ثم لتسألن يومئذ عن النعيم. قال النبي صلى الله عليه وسلم: نعمتان مغبون فيهما كثير من الناس، الصحة والفراغ. رواہ البخاری. اللہ رب العالمین یہ جیکا زندگی دنیا جی اساں کے عارضی عطا فرمائی ہے، یا خود زندگی اللہ جی وڈی ایک نعمت ہے. وری ان زندگی دے اندر اللہ رب العالمین کھوڑ ساری اساں کے نعمت عطا فرمائیوں ہیں. ایترے قدر اللہ نعمت عطا فرمائیوں ہیں جو انہن نعمتن جو شمار آئیں گاڑے تو اساں کیوں تو ناممکن ہے. خود ہی کائنات جو مالک قرآن میں ارشاد فرمائے تو وَإِن تَعُدُّوا نِعْمَةَ اللَّهِ لَا تُحْصُوهَا. جے کرے تمام اللہ جے نعمتن کے گنا چاہو، شمار کرنا چاہو تو شمار نہ تھا کرے سکو. ایترے قدر اللہ جو انسانی متھا نعمت ہوا ہے. یہ رسو سیارے بھی موسم علیہ بھئی سیے کھاں بچن لا اساں جاکٹ استعمال کیوں تھا، جوراب استعمال کیوں تھا، بوٹ استعمال کیوں تھا، سور استعمال کیوں تھا، کمبل استعمال کیوں تھا. پر یہ سیارے بھی موسم بھی اللہ دی وڈی نعمت ہے. کھوڑا سارو ان میں حکمتوں آئی فائدہ ہیں. فصل نہ دے بچن تھا کھوڑا سارا فائدہ. ہوا اللہ دی وڈی نعمت جے میں اساں ساہ کھڑوں تھا، صحت ہے عافیت. تے کرے ہر نعمت جو اساں کے قدر کرن کھپے. یہ تو قاصر سورہ جی آخری آیت متعلق سامو تلاوت کئی. اللہ فرمائے تو انہاں دی نعمتن کے بارے میں تاں کا سوال کرے گا. ایک حدیث میں اچھے تو ایترے قدر جو تھدے پانی کے بارے میں بھی سوال کرے گا جے کو اساں گرمی دی موسم میں استعمال کرنا ہے. شدت والی گرمی ہو دے، جون جولائی جو مہینوں ہو دے، انسان محنت میں مزدوری کرے، تتل ڈی ہو دے، انتہائی انہیں کے تباہ پریشان کرے ان حالت میں دے کرے انہیں کے تھدو پانی ملے تو انہیں لا وڈے میں وڈی وہاں غنیمت ہے اللہ دی وڈی نعمت ہے. انہیں کھاں قدر کچھ. بہرحال صحیح بخاری میں حدیث پیارے پیغمبر محمد صلی اللہ علیہ وسلم فرمائے بے اللہ دی وڈی نعمت ہیں جن میں اکثر انسان خسارے میں ہونا ہے، نقصان میں ہونا ہے. انہوں نعمتوں میں فائدہ حاصل کون کرنا ہے. کیلیوں نعمتوں پانا فرمایا الصحہ والفراغ.
تندرستی، صحت، عافیت کیڑی اللہ جی وڈی نعمت آ صحت. پوچھو انہن مریضن کھان جیکے سالن کھان بیماری دے بسترے دے گھر میں آہن، وہی نتا سگن، ہلی نتا سگن، کھائیں پیا میں پریشانی آہے. ایترے قدر بیماری دے کرے وا تو کہ چائے پھکی پینی آہے، بیماری دے کرے تو کہ وہ سبزی استعمال کرنی آہے، وہ بھاجی استعمال کرنی آہے جے میں نہ آئل ہو دے، جے میں نہ لون ہو دے، جے میں نہ مرچ ہو دے، جے میں نہ گھی ہو دے. اوبارے چاول رکھا، اوبارے پانی میں بھاجی کھا، انہیں شے سنگا بچو تا صحت اچھا تھی دیا. تندرستی چھا اللہ جی نعمت آہے. اج اساں کے تندرستی آہے ماشاءاللہ. جے کو آیو سو چٹ، سو ہڑپ ملی گجر وہاں بھی کھائی ساری ہو، سموسو ملیو، بریانی ملی، چنا ملیا، ہر شے آدم ماشاءاللہ. چو صحت آہے، تندرستی آہے، لیکن اسانے قدر کو لینے شے جو انہیں تندرستی کے کم سا لگایو، قیمتی بنایو، اللہ جی عبادت کیو، اذان اچے مسجد میں پہنچی ونجو، نفل ادا کیو، سنت ادا کیو، قرآن جی تلاوت کیو، صبح شام جا ذکر اذکار کیو. بالکل نہ. انہن شہر کا مسلمان پرے آئے، خصوصاً نوجوان پرے آئے. تندرستی آ وری اللہ جی نعمت آ، وری اللہ جی غنیمت آ. انسان فائدہ حاصل کرے، ان میں خسارے میں نہ ہو جائے بلکہ فائدے میں ہو جائے. بیو اللہ جی نے فرمایا واند کائی فراغت. انہیں واند کائی میں بھی ایسا حساب ہوا بے قدری. سجی رات نوجوان جی حالت ॾिसो न، پہلے گوٹھ تے ہی نظر وجھو کیڑی زندگی نوجوان جی گزرے پئی. واند کائی صحت کتھے استعمال کن پیا، فراغت کتھے وئی ضائع تھے. سجی رات انٹرنیٹ ہمنا بزی آہے، یوٹیوب، فیس بک، واٹس ایپ. وہ ساگو نوجوان 16 سال عمر آہے، 17 سال عمر آہے، 20 سال عمر آہے. یہ نوجوان جمعے میں 1:30 بجے پہنچندو، جیڈی مل جماعت تھیا والی جمعے دی 12:30 نہ پہتو، منے 1 نہ پہتو، جیڈی مل اذان اچے تھی. حالانکہ شریعت اساں کے بدایو، قرآن و سنت جو درس ڈنو، جمعے ڈींहुं اللہ جا فرشتہ رجسٹر دفتر کری وہن تھا، نالا نوٹ کن تھا. جیکو شخص پہری اچے تو جمعے جے ڈींहुं ان جے اعمال نامے میں اللہ جے رستے میں اٹھ قربان کا لکھیو وञे थो. آیا سا میں شوق، آیا سا میں جذبو، چالت ہونی آہے. چند مانو مشن ویندا آہن، جتے بھی وञو تقریباً اها ہی حالت آ. چندی تے ڳوٺ آهن پنهنجے علاقے میں جتے چند صفوں بھرے رہندیوں آهن. خطیب اچڻ کان پهرين، اذان اچڻ کان پهرين ون اذان اچي थी کہ تو ماشاءاللہ ایڈا چست آهن، ایڈا چست آهن. اذان جمعے ڏيندي آ، پوءِ ڳوٺا گھرا کپڑا کھڑندا مسجد میں اچي واش روم میں ويندا، پوءِ تياري ڪندا. اذان جمعے ڏيندي آهن واندا ہوٹل نے کلاکن جا کلاک ضائع کندا، چوکن دے کلاکن جا کلاک ویٹھا رہندا، اتاکن میں کلاکن جا کلاک، زمین دے کلاکن جا کلاک. یا اللہ جو گھر مسجد عظیم جا اللہ دی پسندیدہ جگہ. احب البلاد الى اللہ مساجدها وابغض البلاد الى اللہ اسواقها. پیارے پیغمبر محمد صلی اللہ علیہ وسلم فرمان زمین دے سب کھاں بہترین جایوں اللہ جو پسندیدہ جایوں مساجد آہن، مسجدوں آہن. اتے اسائیں دل کاندھی لگے، دلی کاندھی چوے. عام فرد نماز میں بھی حالت ॾिसो، اذان اچھی ویندی 20 منٹ گزری ویندا، کاروبار میں ہمارا مصروف آ،
کچہری میں مصروف آ، گھر بار میں مصروف آئے، پوئے 3 رکعتوں نکری ہو، 4 رکعتوں نکری ہو، پہنجی اچھی جماعت کر دو، پویا اچھی پہنجی جماعت کرے پڑھندو، یہ کیڑو مسلمانہ کیڑو ایمانہ، حیا علی الصلاۃ حیا علی الفلاح لفظ انہوں نے کنن دے بہتا، لیکن انہوں نے کاروبار چھڑیو، نہ کچہری چھڑی، نہ اتران کا چھڑی، نہ دوستی چھڑی، نہ گھر بار چھڑیو، بلکہ ہوتے مصروف ہیں، بزی رہو۔ خدا اللہ نے گنما اعلان پہ اچھے حیا علی الصلاۃ حیا علی الفلاح، حلیا کامیابی، حلیا نماز دیلا، وہ ہوتے مصروف رہے تو پینجی ماضی سا اچھی کرے پو پینجی نماز پڑھے تو جماعت میں نکلی، اور یہ ساگو مانو جلدی اچھے اذان اچھی ویا، 4 رکعتوں نفل یا سنتوں پڑھے آئیں، تلاوت گئے آئیں، دعا گئے آئیں، باوضو میں تو اللہ دا فرشتہ انہوں نے دعا گنن تھا، کیری سعادت تھا، کیری خوش نصیبیہ، صحیح بخاری حدیث، اللہم اغفر لہو ورحمہ، اللہ نے کہ معاش کرے نہ تے رحم کر۔ تو آدھی دوستو ایسا انہیں وہاں دکھائی کے بھی کارگر بنائیو، قیمتی بنائیو، اللہ نے مسلم کے وقت دیو، قرآن کے وقت دیو، ذکر اذکار کے وقت دیو، نمازن کے وقت دیو، انہیں میں ایسا جو فائدہ ہوا دنیا جو بھی آخرت جو بھی۔ سنن ترمذی میں حدیث ہے، نبی علیہ السلام نے فرمائن تھا، ایک شخص کے نصیحت فرمائن تھا، ایک تانیمہ خمسن قبل خمس، پنجن شین کا پیری غنیمت سمجھ، پنج اللہ جو نعمتوں جنمتوں میں تو حجن انہن کے غنیمت سمجھ، انہن میں سب کا پیری شباب کا قبل حرامک، نوجوانی کے، جوانی نوجوانی 20 سال 25 سال 30 سال عمر، ہمارا کے کا پریشانی نہ ہو دیا ہے، ابو بیٹھوا امی بیٹھیاں پانے کمائندہ کھرائندہ گھر جا معاملہ کرنا، یہ آزادہ انہاں کے بیلنس کبے، انہاں کے موبائل ہلائنوا، انہاں میں انہاں کے بزی رہا، بس نہ نماز جو ٹینشن، نہ قرآن جو، نہ مسجد جو، نیک آواز انہاں کے ٹینشن ہی کونے کو، پوری رات موبائل میں بزی رہے تو 4 بجے وہ سمے تو صبح جو 1 بجے ہوتے تو چھاجی فجر چھاجی ظہر فرمائی کانے کی جوانیاں، حالانکہ یہ بڑی اللہ جی نعمت ہے، پوری رات انہوں نے گالہن چیٹ کرن وری آگیا ہلی کریں، زنا کریں، شراب پین، منشیات واپرائیں، بس جوانیاں ہمارا شراب جو ڈھکو پی وقتو آئی سی نشو بھی کرے وقتو ایک یہ سو بھی لوگ کھائنو آنکے انہاں کا سوانے ناشتو کونے کو، انہاں کا سوانے معاملہ کونن کے، نوجوان یہ حالت دیسو وہاں تو بھرے ہو بھی آئی کیے سو جوانی کے تباہ پیو کرے، برباد پیو کرے، اللہ دی نعمت دی نا قدری کرے رہے واہی یہ نوجوان۔ پانے فرمایا انہیں جوانی کے پوڑا تھیا کا پیری غنیمت سمجھو، صبح 60 سال جاتی نا 70 سال جاتی نا، چاہتے ہو گا بلڈ پریشر تھی ہو، شگر تھی گئی، دل جو دوروں پیو آئے بدورا پینا آئین، ہمارا جھونو آئے، ہاں وہی بھی کون دو سکے، لیٹی گھر میں نماز پڑھے تو مسجد میں بھی کون دو اچھے گھر میں نماز تو پڑھے، اس و جوانی ہوئی قدر کون کے آئے، آج پیری را جوانی جا دیاں یاد کرنے اکھر ماں گوڑا ورن تھا، تو واقعہ جوانی دیوانی ہوئی اسا ضائع کرے چلی، ہاں پیر سن تھی آؤں حلے کون دو تھے گودن جو سور وٹھی ہوا ہے، بی پی بھی ہائے تھی ہوا، شگر ہائیاں لو تھی ہوئی آئے، دل جو مریض تھی ہوا ہے،
صحت قبل سقمک. انہوں پنجن نعمتوں میں ایکڑی بی نعمت تندرستی صحت ऐं आफ़ियत. इन हवाले सां गुफ़्तगू थी चुकी. बीमार थियण खां पहिरीं बीमारी में इंसान उहो अमल कोन कम. छा थियो भाउ, हमरा खे डेंगी थी वियो आहे, करोना आहे, मस्जिद में न वञो, हथ हिक ॿिए खे न ॾियो, टीबी हमरा खे थी वई आहे, बीमारी आहे. हाणे सिहत हुई, कदुर कोन हुयो, ऐं अॼु हां बीमार थियो आहे, हमरा खे डेंगी थी वियो आहे. हलण त परे जी ॻाल्हि आहे, वेही बि नथो सघे. प्लेटलेट्स न घटि थी आहे, 5,000 10,000 20,000 जी बचा आहिनि. माइट परेशान आहिनि ऐं वातावरण में अचे, हालत ख़राब थी आहे, छा डेंगी आहे. ऐं कई माण्हू इन बीमारी में पंहिंजे इलाइक़े में वीचारा फौत थी विया, शहर में फौत थी विया. हर शइ जो साइको करो थियो वञे, वात करो थियो वञे. ऐं जॾहिं सिहत हुई कदुर कोन हुई, सिहत हुई मस्जिद में निमाज़ कांदे पढ़ियाई, क़ुरान जी तिलावत कांदे कयाई, ज़िक्र अस्कार कोन्हे कयाई. मस्जिद हमरा जो मुंहुं ई कोन हो, 8 ॾींहं वञी जुमो पढ़ंदो, सो 2 रकात में पहुचंदो. बस छा जो ख़ुतबो, छा जी अज़ान, छा जी सूरह कयां, छा जो दुरूद शरीफ़, कुझु बि न. इहा हुनजी ज़िंदगी हुई. अॼु घर वेठो आहे, परेशान आहे. काश सिहत हुजे हा, ख़ुतबो वञी ॿुधां हा, मस्जिद में निमाज़ पढ़ां हा, पोइ बि पछता. गिना क़ब्ल फ़क़्रिक, पैसे खे, माल ऐं दौलत खे गनीमत सम्झो. ग़रीब मिस्कीन थियण खां पहिरीं अॼु पैसो अथव, 4 टका अथव, अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो, दीनी मजलिसूं सजायो, मसाजिद सां तआवुन कयो, मदारिस सां तआवुन कयो, ग़रीब मिस्कीनन सां तआवुन कयो, बेवाउनि जो ख़्याल कयो, यतीमन जो ख़्याल कयो, उन्हनि ते ख़र्च कयो. पैसो आहे, ज़कात ॾियो, सदको ॾियो. मिटनि माइटनि खे, मदारिस जे शागिर्दनि खे उन्हनि जी ख़िदमत कयो. पैसो अथव, फ़ाइदो वठो. अॼु ॾियण वारा आहियो, सुभाणे वठण वारा थींदा. अॼु दौलतमंद आहियो, सुभाणे ग़रीब थींदा. ग़रीब थियण खां पहिरीं इन पैसे अल्लाह जी नेमत खे गनीमत सम्झो. ऐं चौथी नेमत, अल्लाह जा पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त तव्हां हयाती के, जिंदगी के भी गनीमत समझो. मौत खां पहिरीं सुभाणे मौत अची वेंदो, पोइ न इहो पैसो कम जो आहे, न इहा नौजवानी कम जी आहे, न इहा सिहत कम जी आहे, न इहा वांदकाई कम जी आहे. 4 ई नेमतूं के कम जूं कोन. छो जो हमरा वियो गुज़ारे, फौत थी वियो, हाणे कब्र जे हवाले थी वियो. कहिड़ी सिहत ने कमाई आहे, नौजवानी ने कहिड़े कम जी, पैसो न कर कहिड़े कम जो, पोयां वञी औलाद कयो, घरवारी खे हिसो मिलियो, मां त विरहाइजी वियो. ज़िंदगी आहे, सभु नेमतूं उन कम जूं आहिनि. तंहिं करे ज़िंदगी के, हयाती के गनीमत सम्झो. इन अल्लाह जी अज़ीम नेमत खे गनीमत सम्झो. मौत अचण खां पहिरीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन फरमाइनि था, सुनन तिरमिज़ी हदीस आया भी, प्यारो पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, क़यामत जो ॾींहुं थींदो, ऐं उन क़यामत जे ॾींहुं इब्न आदम ऐसि ताईं चुरी कोन सघंदो पंहिंजी जाइ तां जेसि ताईं 5 सुवालनि जो जवाब न ॾे. ऐं उन्हनि 5 सुवालनि में भी 2 सुवाल इंसान जी ज़िंदगी जे बारे में आहिनि, उमिरि जे बारे में. जे उमिरि जो असांखे कदुर ई कोन्हे. 60 साल थी विया, 70 साल थी विया,
हमरा के घुसने जो तरीको को तो अचे, सही विजू को तो अचे, फातिहा पढ़ा का दी अचे, दुनिया जो हर अमल अचे तो, हर कम अचे तो, जमीन के खेड़ा में ऐं जमीन के संभाल में वॾो इहो शार आहे, दाना आहे, वरियूं महिनतूं ऐं कोशिशूं ऐं काविशूं दुनिया हासिल करण लाइ करे थो, लेकिन दीन जी का हुनखे मालूमात कान्हे। अन उम्र ही फीमा अफनाहो, उम्र जो हिसाब ऐं किताब दे। दुनिया जो मामलो त कोन्हे, हिते वकील वरथ बीठा आहिनि कोर्ट जे साम्हूं, कूड़ियूं सचियूं शाहिदियूं थियनि पियूं, शाहिद मौजूद आहिनि, कूड़ ॻाल्हाए करे शाहिदियूं ॾियनि था। हीअ अल्लाह काइनात जो मालिक अदल ऐं इंसाफ़ वारी अदालत लॻाए वेठो। लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार। सूरह मोमिन में अल्लाह इरशाद फरमाए 24 पारे में, सवाल करेंगे केरा बादशाह, अकेलो जबरदस्त अल्लाह है, केर कोन ॻाल्हाईंदो, सब ख़ामोश हूंदा। ओॾी महिल रब सवाल फरमाए, वञा ॾे ख़बर जिंदगी किथे गुज़ारे आहे, 60 साल 70 साल 80 साल, पूरी जिंदगी हिसाब किताब है। ऐं उन जिंदगी में, उन हयाती में हिकिड़ो पीरियड हो, अरसो हो, वअन शबाबिही फीमा अबलाह, नौजवानी जी ख़बर ॾे, तुंहिंजी नौजवानी किथे गुज़री। इन 60 साल मां 20 साल वारी जिंदगी, 50 साल वारी जिंदगी, 16 साल वारी जिंदगी, हिसाब किताब ने सवाल जो जवाब दे। पूरी रात गाने वजाने जी मजलिस ते महफिल ते ही नौजवान मौजूद आ, फजर न के थी वने थी, लेकिन जलसो 2 कलाक हले उते वेहण लाइ तयार न आहे। जुमे जो खुतबो मुनो कलाक हले वेहण लाइ तयार न आहे। को मराखड़ो हुजे, को मेलो हुजे, साईं लाड़काणे हलणो आहे, बिरछा हलणो आहे, पहिरीं तयारूं थियनि पियूं, जवान आहिनि। साईं फिलहाल टीवी वारनि रात मच गजरी कई आहे, सेदावा में पहुचणो आहे, ऐं अॻे राउंड में जलसो आहे सैयदना मस्जिद में अल-फलाह में, उते हमरा कोन पहुचंदो। न यार बस घणेई मुलनि जो कई ॿुध, जवानी आहे, जवानी दीवानी मस्ती आहे, ज़रूर बराबर एहसास कोने को। अज रब जे साम्हूं जवाब ॾे, इहा जवानी तुंहिंजी किथे लॻी? नमाज़ुनि में, रोज़नि में, हज उम्रे में, कुरान जी तिलावत में, ज़िक्र अज़कार में, मस्जिद सां ताल्लुक़ हो, दिल हुई, मोहब्बत हुई, या नाइट क्रिकेट टूर्नामेंट लगे, नौजवान बाइकुनि ते पहुचंदा। कुछ साल पहिरीं माशाअल्लाह वरी रमज़ान में हणंदा आहिनि सभागा, रमज़ान जे महीने में, इबादत वारे महीने में माण्हू रोज़ो रखे, तरावियूं पढ़े, नेकियूं कमाए, नेकियुनि जो मौसम बहारी महीनो हूंदो आहे। इहे माण्हू नौजवान खे क्रिकेट में लॻाए छॾींदा, पूरी राति सेहरी ताईं साईं क्रिकेट पई हले, नौजवान उते आहिनि, खोड़ छाड़ण खां सेहरी वञे हली, रोज़ो वञे हलियो, अहिड़ो अज़ीम फरीज़ो, अहिड़ो अज़ीम अल्लाह जी इबादत ज़ाया थियो वञे, ऐं सभु नौजवान ई हूंदा आहिनि। साल ॿ पहिरीं तव्हां ॾिठो न ॿुधो हूंदा न, बकरी जो हिन साइड जो जमारी छोकिरो इहो, सेदावा में टूर्नामेंट लॻल, फाइनल हुई, ऐं उन्हनि जी हुई, आयो पे एक्सीडेंट थी वियो, वीचारो फोत थी वियो, सेदावा दी कोन पहुतो। इहा आहे ज़िंदगी, इहा आहे हयाती, इहो आहे हयाती जो पूरी पूरी हकीकत आहे। जिंदगी आहे, लम्हा था लगन, चंद सेकंड लगन, माण्हू हुन दुनिया में हलियो थो, चंद सेकंड। कल ही टियों ॾींहुं हिकिड़ी पोस्ट नज़र तां घुरंदी फेसबुक ते, तव्हां बि ॾिठी हूंदी, नौजवान आहे,
26 जनवरी ते उनजी शादी हुई, कार भी बरसां लॻल आहे, हिन पासे में तस्वीर आहे, लेकिन वो अल्लाह खे प्यारो थी। ॾिसो ज़िंदगी आहे, हयाती इहा आहे। कुछ साल पहिरीं हिकिड़ो नौजवान हो, हुनजी शादी हुई ऐं जे टाइम ते हुन निकाह हो, जंहिं मस्जिद में निकाह हो, उन टाइम ते हुनजो जनाज़ो थियो। ॾिसो अल्लाह जा फैसला, हयाती इहा हक़ीक़त आहे। न हुनखे ख़बर त मूंखे माना पहिरीं मुंहिंजी ज़िंदगी ख़तम थींदी, मूंखे निकाह ई नसीब कोन थींदो। इन ज़िंदगी असां बेक़दरी करे वञायूं था, को क़दुरु कोन्हे को। हींअर ई कुझु ॾींहं पहिरीं हिन दिसंबर में सैदाबाद में नौजवान छोकिरो हुयो, रिंद छोकिरो, दोस्त खे तंग पियो करे, हल आईफोन वठी अचूं। 125 ते निकिरनि था, 125 हुनखे खपाइणी आहे, आईफोन वठिणो आहे। सुबुह खां दोस्त जे पोयां लॻल आहे, हू पियो लहणाए, न वञा न वञा। बिना आख़िर हुन ख़ुदि मूंखे वाक़ियो ॿुधायो, जेको हुन सां गॾु दोस्त हुयो वठणु पियो। हुन बाइक हलाई आहे, धणी पोयां वेठो आहे, टूल प्लाज़ा लॻा, पहिरीं पेर हुनजो स्लिप थी वियो, किरी पियो, टालो लॻो फो थी। ॾिसो टूल ई कोन टिपी सघियो। 7 बजे निकिरनि था सैदाबाद मां, इहा बाइक खपाए करे असांखे आईफोन वठिणो आहे, लेकिन इहा ख़बर कान हुई त मुंहिंजी ज़िंदगी पहिरीं ख़तम थी। बाइक ईअं त बीठी आहे, 125 अमरा आहे कोन। ज़िंदगी त इहा आहे जंहिंखे असां सभु कुझु सम्झूं था। त अल्लाह जा पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जवानी जे बारे में बि सुवाल थींदो त इहा जवानी तो किथे गुज़ारी। ऐं टियों सुवाल माल जे बारे में, माल किथां आंदई, किथां आंदई? ग़रीबनि मिस्किन जी ज़मीन ते कब्ज़ो, प्लाटनि ते कब्ज़ो, रिश्वत में, व्याज में, किथां आयो? हिसाब ऐं किताब रहे। एतिरो बैंक बैलेंस लॻो पियो आहे, पोयां गाॾियूं टूडियूं लॻियूं पियूं आहिनि, विगो लॻियूं पियूं आहिनि, रीवो लॻियूं पियूं आहिनि, किथां आयो हाल? हिसाब ऐं किताब ने असां खानदानी, असां वॾेरा हुयासीं, रईस हुयासीं, सरदार हुयासीं, अदान हिकिड़ो बनी, ठीकु आहे, सही आहे, खानदानी हलालो, भला खपाए किथे किथे, जलसा कराई दीनी, यार कुटे जी वेड़ कराई, सूरनि जा कुटनि जा मुक़ाबला कराई, गाना वॼाइण जी मजलिस महफ़िल सजाई, जंहिंमें शराब पीतो हुयो, ज़िना कई वई, सरेआम पूरी राति मौसीक़ी हली, अल्लाह जी लानत वसंदी रही। छा इहे अमल कया तो उते ख़र्च कयो माल, या बेवान यतीमनि मिस्किननि जी मदद तो कई, बेख़बर किथे ख़र्च कई? वमा ज़ाविला फीमा अलिम। पंजो ऐं आख़िरी सुवाल थींदो, माना ॾे ख़बर तो अमल छा कयो आहे, जेको तोखे इल्म हो। कहिड़ो मुस्लमान आहे जंहिंखे ख़बर नाहे त व्याज हराम आहे, रिश्वत हराम आहे, जुआ हराम आहे, ज़िना हराम आहे, कब्ज़ाखोरी हराम आहे, धोखेबाज़ी हराम आहे, ॿिए जो माल फबाइण हराम आहे, कंहिंखे ख़बर कान्हे। निमाज़ न पढ़णु हराम आहे, नाजाइज़ आहे, गुनाह आहे, कंहिंखे ख़बर कान्हे। रोज़ो न रखणु ॼाणी वाणी शरी उज़र खां सवाइ इहो वॾो गुनाह आहे। हर कंहिंखे ख़बर आहे, हर को ॼाणे थो, लेकिन अमल कोन्हे। अल्लाह खां दुआ, अल्लाह ताला असां सभिनी खे इन ज़िंदगी जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सिहत मां बि असां फ़ाइदो वठूं, वांदकाई मां बि फ़ाइदो वठूं, माल ऐं दौलत मां बि असां फ़ाइदो वठूं, नौजवानी मां बि असां फ़ाइदो वठूं, ऐं हलाल माल कमायूं, ऐं जाइज़ शयुनि ते ख़र्च कयूं, सवाब ऐं अजर वारनि अमलनि ते असां ख़र्च कयूं। अल्लाह ताला मूंखे तव्हांखे अमल तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।